मुल्क में बिजली के बहरान शिदत अख्तियार करे वरती। तरबेला डैम में मिटी अचण से बिजली की पैदावार बंद थी वही, जंहिंजे करे मशीनरी के भी नुकसान पहुंचण जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। ज़रियनि मूजिब बिजली जो निज़ाम हिन वक्त तरबेला का 4000 मेगावाट का वधिक पैदावार की घटिताई के मुंहुं ॾेई वियो आहे, जंहिंजे करे मुल्क में बिजली जो बहरान पैदा थी वियो आहे। मजमूई शॉर्टफॉल 6000 मेगावाट खां भी वधी वियो आहे। ज़रियनि मूजिब तरबेला का बिजली की पैदावार अचण में वक्त लगंदो ऐं बिजली के शॉर्टफॉल सबब लाहौर समेत सॼे पंजाब में गैर एलानिया लोड शेडिंग कई पई वञे। लेस्को अख्तियारनि मूजिब लेस्को में बिजली की घुर्ज 5000 मेगावाट मां वधी वई आहे। बिजली की सप्लाई 4000 के लगभग आहे, जॾहिं त शॉर्टफॉल 1000 मेगावाट का वधी वियो आहे, जे सबब बहिराड़ी के इलाइक़नि में नंढनि शहरनि में बिजली फरहामी की सूरत हाल इंतहाई बदतर थी वई आहे। माज़िर है त गुज़रियल ॾींहुं नेशनल इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी मुल्क में इज़ाफ़ी बिजली लोड शेडिंग जो नोटिस वठंदे के इलेक्ट्रिक जे CEO समेत बिजली की विरासत कंदड़ कंपनियन के सरबराहन के तलब करे वरितो हो।